दोस्त कोहा है दादुल्ला मुहिब माराए। दोस्त कोहा है दादुल्ला मुहिब माराए। खासन खलीलन के सख्तियों सहा है। अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे। इन ये मंझ आहे का उन ये ॻाल्हि इसरार जी। ॾातिन आहे ज़ात जो वहे सो लहे। मुश्ताक चंगेज़ी सिंधी सिनेमा फिल्मनि जो सुपरस्टार लेजेंड अदाकार ऐं डायरेक्टर हुयो। ही सिंधी ड्रामनि स्टेज ऐं रेडियो जो आर्टिस्ट पिणु हुयो। मुश्ताक चंगेज़ीअ खे सिंधी फिल्मनि जो दिलीप कुमार सॾियो वेंदो हो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दी हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां अवां जो पंहिंजो तामीर हुसैन। कीअं आहियो अवां सभु? उमेद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदव ऐं अल्लाह पाक जे माने में हूंदव। अॼु जे वीडियो जे बारे में तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी त वीडियो शुरू कंदासीं। उन खां पहिरियां अवां सभिनी खे गुज़ारिश आहे त असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं वीडियो खे ज़रूरु लाइक करियो। त हलूं था पंहिंजे हिन वीडियो जी तरफ़। मुश्ताक चंगेज़ीअ जो असुल नालो मुश्ताक मलाणो हो ऐं संदसि स्टेज नालो मुश्ताक चंगेज़ी हो। हीअ नागो लाइन में साल 1943 ईस्वीअ में कोटड़ी हैदराबाद में मोहम्मद याकूब जे घर में पैदा थियो हो। संदसि वालिद साहब पुलिस ऑफिसर हुयो। मुश्ताक चंगेज़ी सिंधी ऐं पंजाबी फिल्मनि जी सुपरस्टार अदाकारा चकोरीअ सां प्यार जो परणो कयो हो। 5 सालनि जे अंदरि संदसि शादीअ वारी ज़िंदगी पुॼाणीअ ते पहुती हुई। हीअ पंहिंजी ज़ाल चकोरीअ खे लाहौर वठी वियो, जिते चकोरीअ खे डायरेक्टर जावेद फाज़िल पंहिंजी फिल्म गूंज में कास्ट कयो। हुन खां पोइ चकोरी हुन सां वापसि न मोटी ऐं हुन खे जेल में विधो वियो। जंहिंखां पोइ मुस्तफ़ा कुरैशीअ संदसि सहायता कई ऐं खेसि वापसि हैदराबाद मोकिले, जिते हिन ॿियो परणो कयो। मुश्ताक चंगेज़ीअ शुरूआती तालीम कोटड़ीअ में हासिलु कई ऐं पोइ हैदराबाद मंझां ग्रेजुएशन कई। मुश्ताक चंगेज़ी स्टेज ड्रामनि खां पंहिंजे कैरियर जी शुरूआति कई। मुश्ताक चंगेज़ीअ पंहिंजे फिल्मी कैरियर जी शुरूआति 1960 या 1968 ईस्वीअ में फिल्म शेरो फिरोज़ खां कई। उन फिल्म में संदसि किरदारु फ़िरोज़ तौरु हुयो ऐं मां पारां संदसि हीरोइन हुई। हुनखे पहिरें फिल्म मंझां 10,000 पघार मिली। पंहिंजी 30 साल जे फिल्मी कैरियर में हिन 60 फिल्मनि में हीरो जो किरदारु निभायो। फिल्मनि में अचण खां अॻु ही स्टेज अदाकार हुयो ऐं मज़ाक मस्करो खिलाईंदड़ वारो किरदारु निभाईंदो हो। हिन कुझु उर्दू फिल्मनि जहिड़ो जासूस, किरन कली ऐं मेरा नाम जानी पिणु अदाकारी कई। हिन पंहिंजनि फिल्मनि जी हिदायतकारी कई, जिन में अॼु त अचु त भाकुर पायूं, परदेसी ऐं प्यार ऐं हो जमालो शामिल आहिनि। साल 2006 में बहितरीन कारकर्दगीअ लाइ सदारती मेडल सां खेसि नवाज़ियो वियो हो। साल 1960 ईस्वी में हसन शेख मरहूम जी फिल्म शेरो फिरोज़ में मज़ा निगार जे किरदारु निभाइण जे लाइ ऑडिशन ॾियणु वियो, पर हिन जे चमकंदड़ नज़र उन जे फिल्म जे हिदायतकार खे ॾाढो मुतासिर कयो, जंहिं हिन खे हीरो जो किरदारु ॾिनो। फिल्म महबूब मिठा 1971 ईस्वीअ में संदसि हीरोइन अनीला एजाज़ हुई। चकोरी उन में साइड रोल में हुई। इहा फिल्म चकोरी जी पहिरीं फिल्म हुई। मुश्ताक चंगेज़ी 1 मार्च 2012 ईस्वीअ में 70 सालनि जी ॼमार में दिलि जो दौरो पवण सबबि फौत थी वियो। खेसि टंडो जहानियान सिविल लाइन्स हैदराबाद क़ब्रिस्तान में दफ़नायो वियो। मुश्ताक चंगेज़ीअ पंहिंजी हिकु आत्मकथा ऑटोबायोग्राफी मां केरु आहियां लिखी हुई। इंशाअल्लाह उमेद आहे तव्हां सॼणनि खे वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त वीडियो खे ज़रूरु लाइक करियो ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, वीडियो खे ज़रूरु शेयर कंदा। त मिलंदासीं हिकु नए अहिड़े वीडियो में। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।